बूझ थी वेंदी आ सुजी वेंदो आ इन में को राज आहे यहूदी ज़ाल के चई आयो हो अज अली का मुनाज़रो खटे इंदुस पर ज़ाल चयो यहूदी तो के खबर काने अली दे इल्म जो दर अली का मुनाज़रो केर खटींदो को मां जो लाल जायो कोने जो को अली सा मुकाबलो करे भी सके हजरत अली से फरमायो इनमें भी राजा केड़ो राजा पान फरमायो यहूदी जे कदे मरी वणन का बाद में इंसान जे जिस्म में अण वणंदड़ बूई न थे हा सुजे न हा फाटे न हा त पीउ कदे भी पंजे पुत्र के पूरे कोन हा अम्मा जी जल कदे भी पंजे बच्चे के दफनाए कान हा भाउ भाइरन जो सॼो कुल्हो हूंदो आहे भाउ कॾहिं भाउ खे दफ़नाए कोन हा बच्चो कॾहिं पंहिंजे बाबे खे दफ़न कोन करे हा मुरीद कॾहिं बि ईअं कोन चवे हा मुंहिंजो मुर्शिद रोज़े पाक ॾे वञे उहे अल्लाह वारा त रस्तो ठाहे विया उहे त जीअं दुनिया में हयाती आहिनि पंहिंजे मज़ारनि में बि ईअं हयाती आहिनि दुनिया में जीअं खुशबू आहे मज़ारनि में बि खुशबू आहे पर आम दुनिया जे लाइ दग ठाहे विया 80 साल तव्हां वटि रहियो 60 साल तव्हां वटि रहियो 50 साल तव्हां वटि रहियो हाणे अल्लाह जी अमानत अल्लाह जे हवाले कयो ऐं दुआ घुरंदा रहो रब हुनखे जन्नतुल फिरदौस में मकाम अता फरमाए अल्लाह से फरमायो मौत के भी खुदा पैदा कयो इनमें राज मौत के छो पैदा कयई अल्लज़ी खलकल मौत वल हयात हयाती के भी अल्लाह पैदा कयो या हयाती के पैदा करे हा मौत के पैदा न करे हा या मौत के पैदा करे हा हयाती के पैदा न करे हा बई शयूं छो पैदा कयई किथे नौजवान वञन पिया किथे बाबो वञे पियो किथे भेण वञे पई किथे अम्मा वञे पई किथे दोस्त वञन पिया बई शयूं छो पैदा अल्लाह ताला फरमायो लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला मां अल्लाह हयाती ऐं मौत बिनन खे इन करे पैदा कयो आहे जो हयाती में तालीम कयो मौत वारो टाइम इम्तिहानी पेपर ॾियो पेपर लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला अल्लाह आज़माए थो अवाम जा भला अमल केर थो करे हयाती इन लाइ कोन मिली आहे त जायदाद गॾु कर मनो बि कान्हे त पैसो न गॾु कर ज़मीन न ठाहे ख़ुदा खां दुआ घुर मुंहिंजा मौला पैसो ॾे पर ॾे हज़रत उस्मान गनी वारो कारून वारो न ॾे अवां चवंदो उस्मान वारा पैसा कारून वारा पैसा छापो तो हिको आहे फोटो तो सभिनी ते हिको आहे मोहम्मद अली जना साहब जो उस्मान गनी वारो पैसो कहिड़ो आहे ऐं कारून वारो पैसो कहिड़ो आहे अदा उस्मान गनी वारे पैसे मजा उमरा कबा आहिनि हज कबा आहिनि उस्मान गनी वारे पैसे मजा मस्जिदों ठहंदियूं आहिनि मदरसा ठहंदा आहिनि हज़रत उस्मान गनी वारे पैसे मजा सुलह कराए बि आहे झेड़ा ख़त्म कराइबा आहिनि कसर खणी फितना ख़त्म कराइबा आहिनि कारून वारो पैसो उहो पैसो आहे अॼु खां साल अॻु में जेको भलो माण्हू हुयो भाकुर पाए मिलंदो हो चाचे जी मामे जी नाने जी ॾाॾे जी भाइरनि जी बिरादरी जी इज़त कंदो हो कारून वारो पैसो आयो हमरा जो दिमाग खराब थी वियो कहते नजर कान थी पवे पा हुन जो रस्तो बंद कयो हुन जो पानी बंद कयो हुन जी जमीन बंद कई हुते झेड़ो करायो हुते फसाद करायो न मिलाद कयो न यारी कई न कुल कया न कलाम कयो मुंहिंजा प्यारा दोस्त इनखे चइबो आहे कारून वारो पैसो दुआ कर अल्लाह पैसो ॾे मिल्कियत ॾे मडी ॾे पर ॾे हज़रत उस्मान गनी वारी वो पैसो जेको सजे के अंधो न करे अञा बि अंधे के सजो बनाए अहिड़ी मिल्कियत खुदा दे भली छो जो मोहताजी भी भली काने का इंसान गरीब थी वेंदो आ मोहताज थी वेंदो आ पंहिंजा भी उन खां परे थी वेंदा आहिनि इंसान के कुछ खीसे में हूंदो आ असां जे सिंध में हिकिड़ो फनकार हुयो वो चवंदो हो त
उठे जो यार हर को आ किरे जो कोई कोने किरे जो मिस्किन जो मोहताज जो केर कोने या रब खां दुआ घुरंदो कर मुंहिंजा मौला मोहताजी खां बचा असां के हलाल जी दौलत दे हराम खां